जी त नाज़रीन गढ़ी हसन ब्रांच से लिंक रोड ते जेको आहे त असीं इन वक़्तु मौजूद आहियूं। हिते जेको आहे त ठहंदड़ लिंक रोड जो कमु जेको आहे त रोले जो शिकार आहे। उन हवाले सां हितां जा रहवासी, हितां जा ॻोठाणा ऐं जेको आहे त इलाइक़े वासी मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। साहब असांखे ॾाढो तकलीफ़ आहे, हादसा थियनि था, एक्सीडेंट थियनि था, रस्तो कोन। ॿई ठेकेदार हिते पैसा खाई जवाब ॾिनी वेठा आहिनि। असां ॾाढा मुसीबत जे हेठां आहियूं। असां बीमारनि खे कुल्हे ते खणंदा आहियूं, रस्तो कोन। असां काॾे वञूं, काॾे मुंहुं ॾियूं। ही रोड वॾे वक़्त खां रोले जो शिकार आहे। मां लिवर जो मरीज़ आहियां। मूं समेत तमामु मरीज़नि खे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पए थो। असांजो तमामु असांखे शहर जो वेझो रस्तो ही आहे। असांजो आला अख़्तियारनि खां नोटिस जो मुतालबो आहे त हिन रोड खे मुकमल करायो वञे। अदा हे जेको आहे रोड 6 महीननि खां वठी रोले जो शिकार आहे। पत्थर जा खोड़ा लॻा पिया आहिनि। असांखे का बि अचण वञण जी सहूलियत न आहे। जेको आहे स्कूटर ठहियो पर पैदल बि नथा अची वञी सघूं। असांखे जो नेब खां मुतालबो आहे त हिन जे ख़िलाफ़ु नोटिस वठी करे कानून कार्रवाई कयो वञे। असांखे रोड ठाराए VIP करे ॾिनो वञे। हे रोड ठारायो वञे। हे रोड पत्थर विछाए करे हलिया वञनि था। पैदल जो रस्तो बि कोन्हे। असां काॾे वञूं। हे सवे रोड ॻोठनि खे मिलाए थो पियो। हे शहर दौड़ ऐं ठुल खे मिलाए थो पियो। असांजो आम रस्तो हे आहे। हिन रस्ते खां वधाइक असांखे ॿियो को रस्तो आहे ई कोन। हे हालत आहे। पत्थर ॾिसो, हे जेको आहे पत्थर की कवरिंग बि नथा करनि था, सिरां बि न आहियूं। पैदल लाइ बि असां आधार भरण लाइ मोटरसाइकिल पंहिंजे जाइ ते पैदल बि असां नथा वञूं। साईं रोड ठाहियो वञे। असां अपील कयूं था हिन जो नोटिस वठी करे रोड ठाहिनि। असां सां ज़ुल्म आहे। हिते स्कूटरनि जो बि रस्तो न आहे। असांजे पैदल जो रस्तो बि हाणे बंदि करे छॾियो अथनि। वॾा हिते पिया आहिनि पत्थर, एक्सीडेंट थियनि था, माण्हुनि जा हथ पेर भॼी पवनि था। असां इहो अपील कयूं था त नोटिस वठी करे रोड ठाही वञे। जी नाज़रीन, आमी हिते मौजूदु इलाइक़े वासियुनि ऐं हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिन रोड जो जेको कमु आहे उहो ठेकेदार गुज़िरियल 6 महीननि खां अध में छॾे हिते पत्थर विछाइण बाद फ़रार थी वियो आहे। जंहिं सबबु जेको आहे त हिन रोड सां गुज़रंदड़ जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऐं जेके आहे त हिते हादसा बि रोज़ जो मामूलु बणियल आहिनि। हिननि वास्तेदार खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिन रोड जे रोले जो नोटिस वठी हिन रोड जो कमु मुकमल करायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।